बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी इंफॉर्मेटिव जा मोज़िज़ दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, सिगरेट के नुक़सानातनि जी पूरी दुनिया के ख़बर है, पर हुन जे बावजूद भी माण्हू इन नशे के छॾण लाइ तैयार न आहिनि। माज़ी खां वठी हिनमहिल ताईं सिगरेट के नुक़सानातनि ते कई किताब भी लिखिया विया, तिबी माहिरीन जी तहक़ीक़ भी शाया थी ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां भी कई टैक्स लगाया विया, पर हुन जे बावजूद भी सिगरेट जो कारोबार अॼु पूरी दुनिया में रूज ते आहे। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे सिगरेट जे नुक़सानात जे बारे में कुछ अहिड़ा हक़ाइक़ ॿुधाईंदासीं जेके यकीनन तव्हां अॻु में न ॿुधा हूंदा। त अचो त वीडियो खे स्टार्ट कयूं। फैक्ट नंबर 1, असांजी दुनिया में 33% बालिग मर्द इन नशे जा शिकार आहिनि ऐं कुछ तादाद घटि उमिरि वारनि जी बि आहे, पर उन्हनि जे बारे में सही अदाद ऐं शुमार मौजूदु न आहे। अगरि उन्हनि खे बि शामिल कयो वञे त सिगरेट जे आदी मर्दनि जी तादाद तक़रीबन 80% थींदी। फैक्ट नंबर 2, तारीख़दाननि जो ख़्यालु आहे त अमेरिका में तंबाकू नोशी जो इस्तेमालु मज़हबी रसूमात जे तहत थियो। दरअसल पुराणे ज़माने में इहो सम्झो वेंदो त सिगरेट जो दूंहों सेहत में बहितरी ऐं बदरूहनि खे भॼाइण जो ज़रियो आहे। इन जे करे हुननि जा मज़हबी रहनुमा बि सिगरेट पींदा हुआ। उन्हनि खां अलावा कंहिं बि आम शख़्स खे सिगरेट पीअण जी इजाज़त न हुई, पर उन खां पोइ इहा आदत हर आम इंसान खे लॻी वई। फैक्ट नंबर 3, सिगरेट सिर्फ़ तंबाकू ते मुश्तमिल न आहे ऐं हिन जो ज़ाइक़ो बहितर करण लाइ हिन ते हज़ारे क़िस्म जा तजुर्बात कया वेंदा आहिनि। उन जे करे सिगरेट में कई क़िस्म जूं शयूं शामिल कयूं वेंदियूं आहिनि, जिन में कई अहिड़ा केमिकल बि शामिल हूंदा आहिनि जेके इंसानी सिहत लाइ हद खां वधीक ख़तरनाक आहिनि, पर असां इन आदत खां मजबूर पैसा ॾेई बीमारियूं ख़रीद कंदा आहियूं। फैक्ट नंबर 4, 15वीं सदी में हिकु चीनी हुकुमरान इहो हुकुम ॾिनो हो त सिगरेट पीअण वारे आम इंसाननि सां बाग़ियन वारो सलूक कयो वञे। इन्ही सदी में मॉस्को जे मज़हबी अॻुवान सिगरेट पीअण वारनि जे ख़िलाफ़ फ़तवो जारी कयो हो त सिगरेट पीअण वारनि जा नक चीरिया वञनि ऐं उन्हनि खे पुठी ते कोड़ा बि हयां वञनि। इन तरीक़े सां उन ज़माने में कई माण्हुनि खे तशद्दुद कयो वियो ऐं हुननि जा नक कपे हुननि जी शक्लनि जो हशर नशर कयो वियो ऐं कई माण्हू अहिड़ा हुया जिन्हनि खे सिगरेट पीअण जी वजह सां सज़ाए मौत ॾिनी वई। फैक्ट नंबर 5, दोस्तों, तव्हां मञियो या न मञियो, पर सिगरेट दुनिया जी मक़बूल शयुनि मां हिकु आहे। अमरीकी जेलुनि में हिन खे करेंसी जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं तक़रीबन दुनिया जी तमामु जेलुनि में इहा रस्म मौजूदु आहे। फैक्ट नंबर 6, तंबाकू नोशी या तमाम तर ख़तरात ऐं गवर्नमेंट जा हलायल हिन जे ख़िलाफ़ एड। उन जे बावजूद हर साल दुनिया में 60 खरब सिगरेट तैयार थींदा आहिनि। इते इहा ॻाल्हि बि वाज़ह आहे त हुकूमतूं ख़ासकार सिगरेट नोशी जे ख़िलाफ़ का भरपूर मुहिम इख्तियार नथियूं कनि, छो त हिन सां हुननि खे अरबों खरबे रुपयनि जा टैक्स हासिल थींदा आहिनि ऐं अगरि खीसा गरम थियनि त पोइ कहिड़ी ज़रूरत आहे हथ पेर हणण जी। फैक्ट नंबर 7, सिगरेट जो ज़ाइक़ो बहितर करण लाइ हिन में कई क़िस्म जूं शयूं ऐड कयूं वेंदियूं आहिनि। साइंसी तहक़ीक़ात जे हवाले सां इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त इन्हनि शयुनि मां 50% शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कैंसर फैलाइण जो बाइज़ आहिनि, माण्हुनि खे कैंसर जहिड़ो मुज़ी मर्ज़ ॾींदा आहिनि। इहो बिल्कुलु ईअं ई आहे त इहे माण्हू पहिरियां पैसा वठी सिगरेट जी शिकल में असांखे कैंसर ॾींदा आहिनि ऐं पोइ उहे ई माण्हू असांखा पैसा वठी असांखे कैंसर जो इलाजु ॾींदा आहिनि ऐं असां माण्हू मज़े सां सूटा हणंदा आहियूं। फैक्ट नंबर 8, दोस्तों, इंसान चाहे केतिरो बि पुराणो सिगरेट जो मवाली छो न हुजे, पर हिन खे छॾण सां कई फ़ाइदा थींदा आहिनि। तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी हैरानी थींदी त
सिगरेट छॾण जे 20 मिनटनि जे अंदर अंदर इंसानी ब्लड प्रेशर नॉर्मल थी वेंदो आहे ऐं 1 साल खां पोइ दिलि जे दौरे जा इम्कान 50% घटि थी वेंदा आहिनि। फैक्ट नंबर 9, सिगरेट जी हिकु कंपनी जे इश्तिहारात में अचण वारा 2 माण्हू फेफड़नि जे कैंसर में मुब्तला थी पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा। उन्हनि मां हिकिड़े जो नालो डेविड मैकलीन ऐं ॿिए जो नालो वेन मैकलोरन हो। दोस्तों, इहो वाक़ियो सिगरेट जे नशे में मुब्तला माण्हुनि लाइ हिकु इबरतनाक वाक़ियो, छो त सिगरेट जे नशे जे आदी माण्हुनि जो आख़िरी अंजाम इहो ई आहे। फैक्ट नंबर 10, मशहूर खरबपति हेनरी फोर्ड ऐं नाले वारो साइंसदान थॉमस एडिसन सिगरेटनि जे सख़्त ख़िलाफ़ आहे ऐं ॿई अहिड़े कंहिं बि शख़्स खे मुलाज़िमत ते न रखंदा हुआ जेको सिगरेटनि जो आदी हुजे, जंहिंसां असांखे इहा ख़बर थी पए त सिगरेट पीअण का सुठी ॻाल्हि न आहे। ऐं तव्हां कोशिशि कयो त पाण खे इन आदत बद खां बचायो ऐं पंहिंजी सोबत खे साफ़ रखो, छो त अक्सर हिन दुनिया में ॾिठो वियो आहे त ख़राब संगत, ख़राब दोस्तनि जे करे ई इंसान इन सिगरेट जे नशे में मुब्तला थो थिए। इन सां गॾु ई असां अॼु जी पंहिंजी इन वीडियो खे ख़तमु था कयूं। उमेद था कयूं त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर ज़रूरु कंदा ऐं नए अचण वारे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ताकी नई ईंदड़ वीडियो बर वक़्ति तव्हां ते पहुचंदी रहे। महिरबानी।